नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासी। मटियारी भरिसां अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो। औरत ऐं मासूम ॿारड़ी समेत अजल जो शिकार थी वई आहे। क़ौमी शाहरा ते हादसे में औरत नदीमा खोसो ऐं मासूम ॿारड़ो अमीर अली खोसो थॾे ते फ़ौती विया आहिनि, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मटियारी भरिसां अफ़सोसनाक रोड हादसो पेश आयो आहे। औरत ऐं मासूम ॿारड़ो अजल जो शिकार थी विया आहिनि। क़ौमी शाहरा ते हादसे में औरत नदीमा खोसो ऐं मासूम ॿारड़ो अमीर अली खोसो थॾे ते फ़ौती विया, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। मटियारी जो रिपोर्टर फरहान शेख असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी फरहान, आगाह कजो, ही रोड हादसो पेश आयो। जी बिल्कुल, आवाज़ से बुधाया तो मटियारी लग क़ौमी शाहरा ते चिंची रक्षा ऐं ट्रॉलर के टक्कर के नतीजे में एक औरत ऐं मासूम ॿारड़ो फौत थी विया आहिनि ऐं 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। मटियारी लग क़ौमी शाहरा ते छंडड़ मोरी जा रहवासी खोसा बिरादरी जा माण्हू चिंची में वञी रहा हुआ तो नामालूम ट्रॉलर के जोरदार टक्कर लगण सबबि औरत नदीमा खोसो ऐं मासूम ॿारड़ो अमीर अली खोसो थॾे ते फौत थी विया, जॾहिं त चिंची में सवार 2 औरतुनि समेत 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। मकामी पुलिस फौरी तौर तालुका अस्पताल मटियारी में ज़ख़्मियुनि खे मुंतक़िल कियो। जी अवां जी मेहरबानी फरहान शेख तफ़सील ॾिना।